नासिक गढ़ी असन में नारी सां इज्तमाही लॼावट वाक़े जो केस दाख़िल करे मुलविस 6 पुलिस एहलकार के गिरफ़्तार किया पियो आहे। अपडेट मालूम था अब्बास कुल मस्तोई का। जी अब्बास, छा वधीक अपडेट आहे इन हवाले सां? जी बिल्कुल इहो अफ़सोसनाक वाक़ियो जेकोबा जो इलाइक़ो आहे गढ़ीअ सन उते पेश आयो हो, जिते खून जे केस में घुर्बल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस रेड कई हुई। जवाबदारनि जे फरार थियण बैदि पुलिस हिकु कुराड़ी औरत समेत ॿिनि नौजवान नारियुनि खे जेको आहे त गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो हो। कुझु ॾींहंनि ताईं उहे जेके नारियूं हुयूं उहे पुलिस जी तहवील में हुयूं, जंहिं बैदि जीअं ई उन्हनि औरतुनि खे आज़ादु कयो वियो त हुननि इंकिशाफ़ कयो त असां सां पुलिस एहलकारनि नामालूम हंध ते असांखे जिनसी ॾाढाई जो जेको आहे त निशानो बणायो आहे। अहिड़ी ख़बर मीडिया ते अचण बैदि IG सिंध पारां इन वाक़े जो नोटिस वरितो वियो हो ऐं घरू वज़ीर पारां बि इन वाक़े जो नोटिस वठी SSP जैकबाबाद खां रिपोर्ट तलब कई वई हुई, जंहिं बैदि SSP जैकबाबाद मोहम्मद कलीम मलक जेको आहे त हिकु इंक्वायरी कमेटी क़ाइमु कई हुई, जंहिं कमेटी जेको आहे त इंक्वायरी करण बैदि SSP गुज़िरियल राति मीडिया सां ॻाल्हाईंदे इहा तस्दीक कई आहे त जेका नारी आहे आसिया उन सां जेको आहे त मुबैना तौर उनखे जिनसी ॾाढाई जो निशानो बणायो वियो आहे। उन में मुलविस जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ असां केस दाख़िल कयूं था। SSP जो हुकूम ते 6 एहलकारनि ख़िलाफ़ जेको आहे त केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें ASI मेराब सुंदराणी, हेड कांस्टेबल अब्दुल नबी सामत ऐं सिपाही आहिनि 4 ऐं वॾो मुंशी आहे उतां जा ग़ुलाम यासीन जेको आहे त उन्हनि खे जेको आहे त नामज़द कयो वियो आहे। ॿिए पासे अहिड़े वाक़े जो जेको आहे त जैकबाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज पारां जेको आहे पाण मुरादो नोटिस वरितो वियो आहे। सैयद शरफुद्दीन शाह जी अदालत जेको आहे त सुभाणे SHO गढ़ी असन खे रिकॉर्ड समेत जेको आहे पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। जी अब्बास कुल, तव्हांजी महिरबानी।